आई ॻाल्हि सम्झ में। हाणे औज़े कौसर जो जाम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीआरींदा। हाणे उन खां बाद में सभु माण्हू बीठा हूंदा, हर माण्हू जी निगाह इहा हूंदी आहे बाबा मैशर जे मैदान में जमा थियण जो मक़सदु छा आहे? हिसाब किताब वारो मामिलो शुरू थिए। कंहिं कहिड़ी नेकी कई आहे, कंहिं कहिड़ा गुनाह कया, कंहिं अलाह जी केतिरी फर्मा बरदारी कई, कंहिं अलाह जी केतिरी नाफ़रमानी कई आहे। हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं तमामु नबी बि मौजूदु हूंदा, उन्हनि जूं उम्मतूं बि मौजूदु हूंदियूं। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मदीने जो मीर दिलबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मौजूदु, उन जी उम्मत बि मौजूदु। हाणे माण्हू पंहिंजो पाण में सलाहूं कंदा। माण्हू छा कंदा बाबा? पंहिंजो पाण में सलाहूं कंदा त यार छा कयूं, कंहिंखे चऊं, कंहिं ॾे हलूं? जंहिंखे चऊं त हिसाब किताब वारो मामिलो थिए। छो त हिते असां सफ़ा ज़ाहिर आहे सिजु जॾहिं मथां अची करे बीहंदो, टामे जी ज़मीन आहे, शाम जो मामिलो कंहिं बि क़िस्म जो न आहे, सवाइ अहिड़ा जेके मुतक़ी ऐं परहेज़गार माण्हू हूंदा। हर माण्हू जी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त बाबा जल्द हिसाब किताब थिए, मामिलो जान छुटे। हलो ये तो क़यामत जो मामिलो आहे। कोर्ट में जेकॾहिं केस विझंदा आहियूं, पोइ जॾहिं हाज़िरी मिलंदी आहे न, हाज़िरी बाबा हीअ हाज़िरी न हू हाज़िरी, पोइ जॾहिं 8-10 हाज़िरियुनि ते वेंदो आहे माण्हू, ॿाहिरि बीठो हूंदो आहे, पोइ पाण में जेके 2-3 ॿाहिरि बीठा हूंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा जज साहिबु फतवा ॾे, पोइ हेॾे या होॾे जेको थियो बसि हाणे जान छॾाए। इहा इंसान जे अंदरि हिकिड़ी फितरी तबियत आहे। पोइ चवंदा यार हाणे हिसाब किताब थिए, भला हाणे जेको सिस्टम आहे अॻिते पियो हलंदो। पोइ सलाहूं करे सभु हज़रत आदम वटि ईंदा। कंहिं वटि ईंदा बाबा? हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के चवंदा ए हज़रत आदम, अल्लाह से इंसान ज़ातो खां शुरू कई आहे, तूं सभिनी जो ॾाढो आहे, वॾो आहे, हाणे महिरबानी कर अल्लाह जी बारगाह जे अंदरि दुआ त घुर, हिसाब किताब जो मामिलो शुरू थिए। हज़रत आदम फरमाईंदो अदा अॼोको ॾिहाड़ो जेको आहे इंतिहाई सख़्तु ॾिहाड़ो आहे, मां माज़रत कयां थो, तव्हां ॿिए कंहिंखे चओ। हाणे सानी आदम हज़रत नूह ॾे जॾहिं ओॾां जवाबु मिलंदो, इहे सभु माण्हू वरी कंहिं वटि ईंदा? हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत नूह खे ईंदा, उनखे लाज़िमिन था कंदा साईं हाणे तव्हां दुआ घुरो, असांजी जान छुटे। हज़रत नूह बि उन्हनि सां माज़रत कंदो न। हाणे सभु मोटी करे वरी ईंदा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे। ए सोना इब्राहीम, ए अल्लाह जा ख़लील, दुआ घुर, हिसाब किताब वारो मामिलो शुरू थिए। असांजा त लाह निकिरी आहे बीही करे, ॾाढी मुसीबत ऐं मामिलो ऐं मसइलो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बि माज़रत कंदो त न, अॼोको ॾिहाड़ो मूंखों चढ़ियल आहे, तव्हां अॻिते वञो। सभु गॾिजी करे हज़रत ईसा वटि ईंदा। हज़रत ईसा खे चवंदा ए ईसा, तूं बि अल्लाह जो ख़ासि बरगुज़ीदा बानो ऐं नबी आहीं, रब खां दुआ घुर त असांजो मसइलो आसान थिए, हिसाब किताब वारो मामिलो शुरू थिए। हज़रत ईसा माज़रत करे चवंदो जेकॾहिं अॼु ख़ुदा वटि दुआ अॻणी आहे त उहो मोहम्मद मीर मदीने जो मीर आहे, जंहिंजो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। तव्हांखे मां मशवरो ॾियां थो, उन दिलबर नबी मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वञो। अल्लाह जे रसूल वटि अव्वल हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं सभु नबियनि जी उम्मतूं, हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत, इहे सभु उम्मतूं गॾिजी करे किथे ईंदियूं? चओ असांजे तव्हांजे दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ईंदा। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे। हाणे छा चवंदा? या मुहम्मदो अंत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ख़ातमुल अंबिया व गफ़रल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़रा इश्फ़ा लना इला रब्बिका अला तरा मा नहनु फ़ीही अला तरा मा क़द बलगना। हाणे सभु चवंदा ए हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंत रसूलुल्लाह, तूं अल्लाह जो रसूल आहीं, व ख़ातमुल अंबिया आहे, तूं आख़िरी नबी आहीं, तोखां बाद में नबूवत वारो मामिलो ख़त्म थींदो, तूं बख़्शियल ऐं बख़्शायल आहीं, अल्लाह जो बरगुज़ीदा नबी आहीं, असांजे लाइ दुआ घुर। अला रिवायत जे अंदरि अचे थो अला तरा मा नहनु फ़ीही, छा तो न ॾिठो आहे त असां कहिड़े हाल जे अंदरि आहियूं, या अॻिते हली करे असां कहिड़े हाल जे अंदरि पहुचंदासीं। अवां पंहिंजे रब खां सिफ़ारिश कयो त हिसाब किताब वारो मामिलो शुरू थिए। छा जो मामिलो शुरू थिए बाबा? हिसाब किताब वारो मामिलो शुरू थिए। जेको बि हिसाब किताब आहे रब वठे, हर कंहिंखे पंहिंजे अमल जी सज़ा मिलंदी। जंहिं चङो अमल कयो उनखे चङाई बदिलो, जंहिं बुरो अमल कयो उनखे बुराई जो बदिलो बुराई मिलंदी। हदीस पाक जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हे सभु माण्हू ईंदा, अल्लाह जो रसूल सभिनी जी ॻाल्हि खे ॿुधी करे रब जे अर्श जे हेठां वञी करे अल्लाह जे आॾो सजदे रेस ईंदो, केतिरो वक़्तु कंदो, कहिड़ा कलिमात चवंदो, जंहिं वक़्त जे अंदरि रब चवंदो लिमनिल मुल्क, अॼु ॿुधायो कंहिंजी बादशाही आहे,
वो पाण दा फरमाइन लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अज वाहिदुल क़हार जी बादशाही आ, रब पंहिंजे जलाल जे अंदर हूंदो। तो असांजो दिलबर नबी मदीने जो मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वाह मोहम्मद मुस्तफ़ा, अल्लाह तव्हांजो शान ऐं मक़ाम बुलंद फरमायो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे आलो सजदे जे अंदर हूंदा, अलाए केतिरो डिघो सजदो कंदा, इन जी बि का ख़बर कान्हे का। उहे कहिड़ा अल्फाज़ पढ़ंदा पंहिंजे रब जा, उन जी बि का ख़बर न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सजदो कंदा, अल्लाह ताला फरमाईंदो या मुहम्मद इरफा रसका सल तुअतहु इश्फा तुशफ़ा। ए मुहम्मद करीम पंहिंजो कंद मुबारक मथे घणो, घुरणु तव्हांजो कमु आहे, ॾियणो मां अल्लाह जो कमु आहे। इश्फा तुशफ़ा, तू सफ़ारिश कर, मां रब तुंहिंजी सफ़ारिश खे क़बूल कंदुमि। इनखे चइबो आहे मक़ाम महमूद। इहो मक़ाम महमूद अल्लाह साईं तव्हां असांजे दिलबर, पोइ असांखे क़दुरु न आहे त असां कहिड़े नबी जा उम्मती आहियूं। अल्लाह साईं इहो मक़ाम महमूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्फा तुशफ़ा या मुहम्मद इरफा रासक सल तो तहो। ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कंद मुबारक मथे खणो, सजे मां घुरणु तव्हांजो कमु आहे, अता करणु मां रब जो कमु आहे। रिवायतुनि जे अंदरि अचे थो सभ खां पहिरीं शफ़ात जेका अल्लाह जो रसूल कंदो, या रब ही माण्हू सभु अव्वलीन आख़रीन आदम खां ईसा ताईं तमामु नबियनि जा उम्मती, मुंहिंजा उम्मती सभु मौजूदु आहिनि। ए मुंहिंजा अल्लाह, हिसाब किताब वारो मामिलो शुरू कर, पोइ जंहिंजो जेको मुक़दर आहे अल्लाह ताला हुज़ूर जी इन शफ़ात, हुज़ूर जे इन सजदे ॾियण खां बाद में घुर ते रब साईं हिसाब किताब जो मामिलो शुरू कंदो। हिकिड़ी शफ़ाती आहे। अच्छा, किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मतनि जी कोई अहिड़ा माण्हू हूंदा उन्हनि जी शफ़ात कंदो जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वञी करे पहुचंदा। दुआ कर रब असांखे बि इहो मक़ाम अता फ़रमाए। हुज़ूर जा अहिड़ा उम्मती जंहिंजी शफ़ात केरु कंदो, दिलबर नबी। पोइ असांखे नबी सां मोहबत हूंदी त इहा शफ़ात नसीब थींदी न। अॼु तोखे असांखे नबी साईं जी ॾाढ़ी नथी वणे, अॼु तोखे असांखे नबी साईं जो पटको नथो वणे, अॼु तोखे असांखे नबी साईं जी सीरत ऐं सूरत ई नथी वणे, अॼु तोखे हुज़ूर जी हदीस नथी वणे, अॼु तोखे हुज़ूर जी अखियुनि जी ठार जेका नमाज़ आहे उहा नथी वणे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ज़ाहिर आहे इहा शफ़ात उनखे नसीब थींदी जेको वेझड़ो हूंदो नी। आई ॻाल्हि सम्झ में आहे न? जेको परते हूंदो उनखे इहा शइ नसीब। अल्लाह जे रसूल फरमायो मूंखे तव्हांजी दुनिया में 3 शयूं पसंदि आहिनि। ॾाढा तवजो सां सम्झो, घणियूं शयूं पसंदि आहिनि बाबा? 3 शयूं पसंदि आहिनि। सभ खां पहिरीं मुंहिंजे अखियुनि जी ठार नमाज़ आहे। हुज़ूर जी मोहबत कंहिंसां हुई? निमाज़ सां। ऐं उम्मती जी मोहबत कंहिंसां आहे? VCR सां, गिला सां, गीबत सां, हराम सां, चोरी सां, क़त्ल सां, ज़ुल्म सां, नाहक सां, ठगी ऐं फिराड सां। तो असांखे इहा शफ़ात न मिलंदी मुंहिंजा भाउ। हा, तो असांखे ठाहिणो पवंदो पाण खे हिन दुनिया जे अंदरि त असां उन नबी जा सचा उम्मती थियूं। पाण फरमायूं तव्हांजी अखियुनि जी ठार नमाज़। ऐं ॿियो अल्लाह जे रसूल फरमायो तव्हांजी हिन दुनिया जे अंदरि मूंखे जेका शइ पसंदि आहे न उनजो नालो आहे ख़ुशबू। टियों फरमायूं त पाकीज़ पाक घर वारियूं। मां मुहम्मद खे इहे 3 शयूं दुनिया में। अबू बकर जीअं ॿुधो चई साईं जेकॾहिं इजाज़त हुजे त हीउ ख़ादिम बि अर्ज़ु करे। अल्लाह जे रसूल फरमायो अबू बकर जो साईं मूंखे बि 3 शयूं पसंदि आहिनि। चई कहिड़ियूं? चई अखियूं अबू बकर जो हुजनि, दीदार मोहम्मद मुस्तफ़ा जो हुजे। छा? अखियूं अबू बकर जी हुजनि, दीदार मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजे। न्याणी अबू बकर जी आयशा हुजे, निकाह में मोहम्मद मुस्तफ़ा जो हुजे, माल अबू बकर जो हुजे, ख़र्चो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त बहरहाल हिकिड़ा अहिड़ा माण्हू जंहिंजी शफ़ात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा, बग़ैर हिसाब किताब जे जन्नत जे अंदरि हलिया वेंदा। अच्छा, हिकिड़ा अहिड़ा माण्हू उन्हनि जी शफ़ात बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा जंहिंजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो थींदो। बाबा हे जहन्नमी आहे, जहन्नम में दाख़िल न थींदा, उन्हनि जे लाइ फ़ैसिलो थींदो। हे छा आहिनि बाबा? जहन्नमी आहिनि। उन्हनि जी बि हुज़ूर सिफ़ारिश कंदो। हुज़ूर जी शफ़ात जे करे अल्लाह साईं उन्हनि खे जहन्नम जी बाहि जे अंदरि न विझंदो, पर ॿार उन्हनि खे जन्नत अता फ़रमाए छॾींदो। पाण फरमाए हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जिन जो हिसाब किताब बि थी वियो। बाबा हे जहन्नमी आहिनि, जहन्नम में दाख़िल बि थी विया। छा? जहन्नम में दाख़िल बि थी विया, पर हुज़ूर वरी बि उन्हनि जी शफ़ात कंदो। उहो जहन्नम में दाख़िल थियल माण्हू निकिरी करे अल्लाह उन्हनि खे बि जन्नत अता फ़रमाए छॾींदो।
अल्लाह त चए थो मुंहिंजा मोहम्मद घुर त मां तोखे अता फरमाया न जेका शइ तूं घुरंदे। ऐं अल्लामा इब्ने हजर रहमतुल्लाह अलैह चार इन जे हाफ़िज़ इब्ने हजर रहमतुल्लाह अलैह चार ॿियूं बि ॿुधायुनि शफ़ातूं त क़यामत जे ॾियारे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चइनि माण्हुनि जी ॿियनि जी बि शफ़ात कंदो। उन मां हिकु नबी साईं जो चाचो अबू तालिब उन जे अज़ाब जी तख़फ़ीफ़ जी शफ़ात कंदा त रब उनखे अज़ाब खे हल्को कर छो त उन अल्लाह जे रसूल जी ख़िदमत कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइंतिहा ख़िदमत जे करे उन जी शफ़ात कंदा त इन जो हल्को अज़ाब थिए। ऐं पाण फरमाईंदा उन मंझां हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ात कंदो त हे अल्लाह जन्नत में सभ खां पहिरीं जेको माण्हू दाख़िल थिए न उहो मां मुहम्मद जो उम्मती हुजे। छा जन्नत में सभ खां पहिरीं जेको जन्नत जे अंदरि दाख़िल थिए उहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो केरु हुजे बाबा उम्मती हुजे जेको सभ खां पहिरीं दाख़िल थिए। पाण फरमायूं आख़िरी माण्हू हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंजूं नेकियूं सफ़ा न हूंदो बसि हुन कलमो पढ़ियो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह। पोइ के अहिड़ा बि माण्हू हूंदा हुज़ूर उन्हनि जी बि शफ़ात कंदो अल्लाह साईं हुज़ूर जी शफ़ात जे करे उन्हनि खे बि जहन्नम मां आज़ादु करे जन्नत जे अंदरि जेको आहे सो उमाणींदो त मुंहिंजा भाउ सभ खां वॾे में वॾी तो ऐं असांजे लाइ कामयाबी कहिड़ी आहे असां कंहिंजा उम्मती आहियूं ॾाढियां ॻाल्हि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा।